वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में सुभाणे खां मिडिल स्कूल खोलण जो ऐलान करे छॾियो। सिंध अंदर 6 खां 8 दर्जे ताईं तदरीसी अमल 28 सेप्टेम्बर खां शुरू थींदो। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त पंजाब, KPK, बलोचिस्तान, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में सुभाणे खां मिडिल स्कूल खोलिया वेंदा। सिंध में वधीक हिकु हफ़्तो नज़रसानी लाइ घुरियो वियो आहे। बेहतर थिए हा त समूरा सूबा हिक ई वक़्त स्कूल खोलनि हा। नेशनल कमांड एंड कंट्रोल ऑपरेशन सेंटर सॼे मुल्क में सुभाणे खां ॿिए मरहले में स्कूलनि खे खोलण जी इजाज़त ॾेई छॾी, जंहिं बाद वफ़ाक़ी सरकार तरफ़ां सुभाणे खां KPK, बलोचिस्तान, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में स्कूल खोलण जो ऐलान कयो वियो आहे। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद इस्लामाबाद में डॉक्टर फैसल सुल्तान सां गॾु मीडिया ब्रीफिंग ॾींदे चयो त सूबनि जी मुशावरत सां स्कूल खोलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सुभाणे पंजाब, KPK, बलोचिस्तान, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में मिडिल स्कूल खोलिया वेंदा। हुन वधीक चयो त सिंध हुकूमत वधीक हिकु हफ़्तो नज़रसानी लाइ घुरियो आहे, पर बहितर थिया त समूरा सूबा स्कूल हिक ई वक़्त खोलण जो फ़ैसिलो कनि हा। केतिरा स्कूल रुगो इन करे बंदि कया विया जो SOPs ते अमल न थियो हो। उन मौक़े ते वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार डॉक्टर फैसल सुल्तान जो त सॼे मुल्क में स्कूल खोलण बाद कोरोना केस में का बि वॾी तब्दीली नाहे आई। होरा सिंध हुकूमत बि ॿिए मरहले में सूबे अंदरि मिडिल स्कूलनि खे खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सिंध में 6 खां 8 दर्जे ताईं तदरीसी अमल 28 सेप्टेम्बर खां शुरू कयो वेंदो। स्कूलनि में SOPs ते सख़्ती सां अमल कराए ऐं समाजी विथी सां गॾु ॿारनि जी सिहत जो ख़्यालु रखियो वेंदो।